अबा तोखा बड़ा लस्सी कोन थी बिलोड़ जा सुबह गांडी रुगो हणा लगी पई दई। अस्सलाम वालेकुम बाबा साईं। वालेकुम सलाम। मल पहलवान किथे हो सजी रात गायब? बाबा साईं शहर वियोस तोके खबर ना है छा मेला शुरू थियण वारा आहिनि। सोचियम त बटे जोड़ा वगन जा वठी सिबराइण का ॾेई अचां। गाल त ॿुध, ये डोकड़ किथां आंदई? अबाई सभा को सातू बाबा दुकानदार जा मुंहदारी आहे। मेलन मां मोटी अची डोकड़ मोटाए ॾींदो मांस। हाँ साईं, अगे भी नोट छोड़े ॾिना थी माण्हुनि खे। इहो सदाई चटियूं असांखे भरणियूं पवंदियूं। हाणे या वरी इहो धर करे आई। कबूल खान ॻाल्हि ॿुध, खैरल अकेले सिर घर के कुल होॾो बीठो आहे। तुंहिंजी मल असांखे त मारे विधो आहे। मथां न्याणी जी शादी जी संबत पई थी हले। शादी भी खैर सां निभजी वेंदी। तूं पाण ला सोच, नूरां खां पोइ पाण खे मानी भी पचाइणी पवंदी ऐं इहो कपिड़ा भी पाण खे धोइणा पवंदा। त पोइ ॾिसो न अधे खैरल लाइ को संग। वॾे पुट खे विहारे नंढे पुट खे कीअं परणाया? शादी त तोखे करणी पवंदी। त पोइ ठीकु आहे बाबा साईं, बाबे बचत खान खां वठो इजाज़त। अॼु मां शादी तो कयां, छॾियां तो खणी मल, रखां तो कोडर कुले ते, अधे खैरल सां गॾु वञी बबारा बनीअ जा कायां थो बस न। कबूल खान, बचल खान त आहे बादशाह माण्हू। मल्ह पहलवानी मां घर कोन हलंदा आहिनि। सुभाणे न तुंहिंजे मल्ह विढ़ण वस में न रही त पोइ तूं छा कंदे? बाबा अदा कबूल जो इश्क भी मल सां आहे ऐं मोहब्बत भी मल सां आहे। शादी भी मल सां ई कंदो। बाक़ी अॼु जूं सभई न्याणियूं अदा कबूल जूं भेनरूं आहिनि, ईअं न अदा कबूल? बाबा साईं मां सम्झां तो, मल मूंखे छॾणी पवंदी। न अदा न, सॼी दुनिया छॾजां पर मल खे कॾहिं बि न छॾजां। ॾिसी न तो मलन खे सरकार नौकरी थी ॾे ऐं ॿाहिरि मुल्क जा मुक़ाबिला थी कराए। बुख था मरन ये मल्ह पहलवान। ये मज़ारूं आहिनि बुज़ुर्गनि जूं जिथे मलाखड़ा था लॻनि ऐं मेला था लॻनि। न त सरकार त हिननि खे सॼो साल मानी भी कोन खाराए। भले बाबा साईं, सरकार असांजी सार न लहे, पर मलाखड़नि में असांखे मनता मिले थी न। जेकॾहिं न हिकिड़ी मल मारियमि न बाबा साईं, मैदान मां नोटनि जो झोल भरिजी वेंदो आहे। जिथे भी महिमान बणिजी वञे न, इज़त ऐं मान मिलंदो आहे इन्हीअ मल जे करे। उहो त अदा बचल खे बि अॼु ताईं मिलंदी आहे, पर त झुगो बि त जोड़णो पवंदो। बाबा छा जो जुगो? अदा कबूल पोड़ो थियो त बाबा सॼी सिंध में वतंदासीं ओताकनि ते मानी खाईंदा, बाक़ी शादी छा लाइ करे? भेण नूरा, तुंहिंजी ऐं बाबे जी नाराज़गी मूंखां मल छॾराई थी। अदा कबूल रोहन खे रंजाए मान अॼु ताईं कंहिंखे कोन मिलियो आहे। इहा ख़बर त तोखे मल जे मैदान में पवंदी। तू जेको कुछ ॻाल्हाई थी न नूरा भेण, मां सभु सम्झां थो। रुगो मौक़ो मिले अबे बचल खान खे सिधो जवाब ॾींदोमांसि। चवंदोमांसि त मल खां कई मूं बस। ॿुधाई त ॻाल्हियूं, इहो मल्ह खां कॾहिं बि बस कोन कंदो। पर ॻाल्हि त ॿुध, तूं सॼो ॾींहुं वेठी हिनखे विलोड़ी। ॿार अची थिया न को ॿ लोला हण त खाऊं न पुट, या कंहिं पाड़े वारी खे सॾियां उहा अची लसी विलोड़ण। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।